नाज़रीन दादू मां वाक़े अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया हुबदार अली बबर। जमात इस्लाहुल मुस्लिमीन ज़िले दादू ज़ोन 1 पारां 7 सेप्टेम्बर ते ब्रांच अक्सा मस्जिद दादू में मजलिस आमला ऐं सूबाई विज़िट प्रोग्राम मुनाक़िद कयो वियो। प्रोग्राम में जमात इस्लाहुल मुस्लिमीन सिंध जे सदर काज़ी मशहूद अहमद कुरैशी, फिनांस सेक्रेटरी मोहम्मद इक़बाल सोहू, ऑफिस सेक्रेटरी मुज़फ़र अली कायमखानी ऐं मुआविन सदर मुश्ताक अहमद सुमरो ख़ुसूसी शिरकत कई। ज़िले सदर अब्दुल रज़ाक खोसो, गुलाम नबी मेमण, आफ्ताब अहमद बहरमानी, अब्दुल गफ़ार मल्हा, हुबदार अली बबर, अब्दुल अहद लगारी, मोहम्मद आलम चांडियो सूबाई अॻुवाणनि खे भलीकार कंदे गुलाब जा गुल ऐं अजरक पेश कया। मजलिस आमला में ब्रांचुनि 8 महीननि जी कारकर्दगी रिपोर्ट पेश कई, जॾहिं त सूबाई विज़िट तहत ज़िले उहिदेदारनि पिणु रिपोर्ट पेश कई। आख़िर में सूबाई सदर काज़ी मशहूद अहमद कुरैशी ख़िताब कंदे चयो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां सच्ची मोहब्बत जी तक़ाज़ा इहा आहे त संदन प्यारे तरीक़े ते इख़लास सचाई सां अमल कयो वञे। ज़िले दादू ज़ोन 1 जी तंज़ीमी कम खे साराहियो ऐं मज़ीद बहितरीन कम करण जी हिदायत कई।